वेलकम बैक नाज़रीन। मेमो गेट जे हवाले सां मेमो कमीशन पारां अॼु जेको मंसूर एजाज़ जेके अॼु उते पेश थिया आहिनि उन्हनि जेके बयान आहिनि उन जे हवाले सां ॻाल्हि हले पई। जी उस सां हाणे साईं हिते हिकिड़ो माना हिकु परसेप्शन बि डेवलप कई ऐं हिकिड़ो असां इहो चऊं त हिकिड़ी फ्यूचर ते हिकिड़ी माना साईं हिकिड़ी पंहिंजी एनालिसिस ॾिनी त ईअं थी सघे थो। हाणे ॻाल्हि कयूं था सबूतनि जी, तव्हां लॉयर बि रहिया आहियो त भई कुझु सबूत अहिड़ा हुया जेके जनरल पाशा जे हवाले सां क्लेम थियो त भई मंसूर एजाज़ जो मूं हुनखे ॾिना आहिनि, जंहिंमें लैपटॉप या आईपैड वग़ैरह हेॾा होॾा। कुझु सबूत चवंदा, कुझु शवाहिद अॼु बि ॾिना आहिनि जंहिंमें ब्लैकबेरी मैसेजिस जी लिस्ट आहे जेको हू 29 पेजिस जी रिपोर्ट में आयो आहे। हाणे साईं त चए थो त कोशिशि हूंदी त मंसूर एजाज़ खे कूड़ो साबित कयो वञे, पर इन मां सच कीअं कढी सघिजे थो? मतिलबु कानून में उहो कहिड़ो तरीक़ो आहे जो को हिकिड़ी साइड जेका आहे सची साबित थिए या मंसूर एजाज़ कूड़ो थिए या हुसैन हक़ानी कूड़ो? साईं ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त कानून में तव्हां जेकॾहिं कंहिंखे कूड़ो ऐं सचो साबित करण जी कोशिशि कंदा हो त पहिरियों तव्हां इशूज़ फ्रेम कंदा हो न। इशूज़ आहिनि छा? हिकिड़ी एलिगेशन आहे त हक़ानी ज़रदारी साहिब सां, ज़रदारी साहिब जो नालो त कोन्हे पर इट इज़ बाय इम्प्लीकेशन ज़रदारी साहिब बि हिन में शामिलु आहे। कोशिशि थी त साईं असां जेका एबटाबाद ऑपरेशन खां पोइ जेको पाकिस्तान में जेको हिकिड़ो जनरल परसेप्शन डेवलप थियो मिलिट्री ऐं इंटेलिजेंस जे चीफ्स जे अगेंस्ट उनखे इस्तेमालु कंदे इन्हनि खे हटाइजे, उन में हुननि कोशिशि कई त असां विच में गो बिटवीन बणायूं मंसूर एजाज़ खे। हाणे इहा ॻाल्हि आहे न, ॾिसो हाणे इन ते वधि में वधि जेको एविडेंशियल जेको प्रूफ हूंदो उहो इहो हूंदो त बाबा हो चवंदो मूंखे हिन थ्रू इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन या टेलीफोन ते ॻाल्हाइण जे हुन मूंखे इहो कम्युनिकेट कयो त तूं इहो असांजो मैसेज होॾे पुॼाए। हाणे तो इन में बिल्कुलु साईं जीअं चयो त हिकु त सुवाल इहो पैदा थींदो त हुनजो विटनेस केरु आहे। ॿियो त उहो जेको इलेक्ट्रॉनिक मैसेज आहे उन मैसेज जो मां तव्हांखे जेकी शुरू में गुज़ारिश कई त उन में छा हिकिड़ी फ्री कम्युनिकेशन हुई विदिन द 4 बाउंड्स ऑफ ट्रस्ट एंड इंटिमेसी जेका दोस्तनि में वेझनि कुर्बत वारे माण्हुनि में कॾहिं कॾहिं हिकिड़ी अजीब क़िस्म जा बहस मुबाहिसा थींदा आहिनि, या वाक़ई हिकिड़ी फॉर्मल कम्युनिकेशन हुई। हाणे उन सॼे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन खे तव्हांखे सिफ्ट करिणो पवंदो, उनखे तव्हांखे फॉरेंसिकली ऐं रीज़नेबली तव्हांखे एनालाइज़ करिणो पवंदो त हुनजी जेका वेरेसिटी आहे उहा केतिरी इम्पॉर्टेंट आहे ऐं छा इहो जेको कम्युनिकेशन आहे इहा इन जो को नेक्सस बीहे थो एलिगेशन सां। त हिकिड़ो ॾाढो ॾुखियो कमु आहे। कोई हिन में शर्लॉक होम्स वग़ैरह को घुरिजे असांखे, या डॉक्टर वाटसन ॿई गॾिजी वेही को कमु कनि था कनि, पर उनजे बावजूद बि अहिड़े क़िस्म जा जेके मैटर्स हूंदा आहिनि उन जी बेसिस ते गद्दारी जा मुक़दमा न ठहंदा आहिनि। सम्झो न, हे को मश्करी न आहे त मतिलबु तव्हां हिकिड़ी सिटिंग डेमोक्रेटिक इलेक्टेड गवर्नमेंट खे, भली हुननि जा पंहिंजा ॿिया इशूज़ हुजनि, पर इलेक्टेड गवर्नमेंट खे तव्हां जेकॾहिं इन्हनि इशूज़ ते उन्हनि जे पॉलिटिकल इमेज खे बर्बादु कयो या सिस्टम खे डिस्टेबलाइज़ करण जी कोशिशि कयो, उन में इदारा ख़ासि तौर ते ईअं टपो ॾेई न वेहंदा आहिनि। ऐं ख़ासि तौर ते हिकिड़े अहिड़े पस मंज़र में जिते इहो साफ़ु ज़ाहिर हो त सिविल मिलिट्री रिलेशनशिप ठीकु न हुया। हाणे त ॻाल्हि क्लियर थी वई आहे त इंट्रस्टेड पार्टीज़ जेके हूंदियूं आहिनि उन्हनि जो विटनेस बि टेंटेड हूंदो आहे। ठीकु आहे न, उनखे बि ॾिसंदियूं आहिनि कोर्ट्स त भई हे जेको चवे थो छा हिन जा तालुकात बे हुकूमत सां सही हुया, जेके मुदई आहिनि या जेके मुदई त न जेके हिन में शाहिद आहिनि या जेके प्रोड्यूस था कनि इहे सॼा एविडेंसिस। त ओवरऑल सर्कमस्टेंसिस ॾिसण खां पोइ मां नथो सम्झां त क्लियर कट कोई इहो चई सघे थो त बाबा हिन में वाक़ई का कॉन्स्पिरेसी थी आहे। पर मूंखे तव्हां ॿुधायो त टीं दुनिया जे मुल्कनि में कहिड़ो अहिड़ो मुल्क आहे जिते अहिड़े क़िस्म जी अर्ज़दाश्त पेश न कई वई आहे यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका खे त भई तूं असांजी मदद कर असांजे सियासी निज़ाम खे ठीकु करण में या मिलिट्री कूज़ खे लेजिटिमाइज़ करण में। हीअ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? मतिलबु पाकिस्तान कहिड़े दौर में हे त पाकिस्तान तॾहिं अहिड़े क़िस्म जी पाकिस्तान में ॻाल्हि थिए जॾहिं पाकिस्तान वाक़ई हिकिड़ो सोवरेन इंडिपेंडेंट पॉलिटिकली डेमोक्रेटिक स्टेबल को या स्विट्ज़रलैंड जहिड़ो मुल्क हुजे जंहिं कॾहिं फॉरेन इंटरवेंशन खे जेको एक्सेप्ट न कयो हुजे। हे त उहो मुल्क आहे बाबा जेको हलायो अमेरिकन्स आहे, जेको अॼु बि अमेरिकन्स था हलाइनि। हे जेको आहे तव्हांजी एड उहे था तव्हांखे ॾियनि, तव्हांजी फ़ौजनि खे उहे था पैसा पुॼाइनि, तव्हांजी मिलिट्री हार्डवेयर हाणे बि जेको ओरियान जेके जहाज़ जेके थिया तबाह उहे तव्हांखे अमेरिकन्स रिप्लेस कया आहिनि। त मतिलबु मश्करी आहे। यानी तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे दुनिया में कोड़ो माण्हू कोन्हे, मुंहिंजे ख़्याल में 8 दर्जे जे ॿार खे बि ख़बर हूंदी त असांजो जॾहिं हिते
सिस्टम चेंज थींदो आहे त उनजे पुठियां प्लेयर्स केरु आहिनि। हाणे हिकिड़े अहिड़े मुल्क में जिते इहो त बहस हिकिड़ो एब्सर्ड क़िस्म जो वेस्टेज ऑफ टाइम आहे त साईं अमेरिका खे तव्हां ईअं छो चयो, जॾहिं त तव्हां पाण जेके हिन वक़्तु पाकिस्तान जे अंदरि जेके बि स्ट्रेटजिक चॉइसिस आहिनि, जेके बि टेक्टिकल प्लान्स आहिनि, उन में तव्हांजी का टके जी सह कोन्हे। इन हद ताईं जो तव्हांजो हाणे एग्ज़िस्टिंग नाउ तव्हांजो फॉरेन मिनिस्टर वई आहे UK इहा दांह खणी त महिरबानी करे अमेरिकन्स खे चओ त असांजे मुल्क में ड्रोन अटैक न कनि। हाणे मतिलबु अहिड़े क़िस्म जी एग्ज़िस्टिंग सिचुएशन में तव्हां वेही एॾी प्यूरिटेन क़िस्म जी पॉलिटिक्स ॾेखारियो त असां वॾा ख़ुददार ऐं असांजे लाइ छो दांह कई वई त तव्हां हिन घटायूं था। और बाबा तव्हां हुननि जी झोलीअ में वेठा आहियो, फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त हाणे हुननि जी झोलीअ में हे बि वेठा आहिनि, सिविलियंस भी बैठे हैं। पहिरों तव्हां वेठा हूंदा खार आहे ॻाल्हि इहा सॼी। अच्छा हिलाल साहब, कमिंग बैक टू यू, देखें हुसैन हक्कानी अच्छा है बुरा है, उसका माजी क्या है उसको आप साइड पे रखें, लेकिन जो मूव चली मेमो इशू के बाद उससे क्या कोई ऐसी फीलिंग नहीं आती कि जिस चीज़ की वो शिकायत कर रहा था या जो उसके ऊपर एलिगेशन है कि जी इसने ये शिकायत की है वहाँ जाके इस मेमो के ज़रिए, अगर हम अज्यूम कर लेते हैं ना ये मेमो था और तो यहाँ जो बैठे हुए हैं जो माजी से लेके अब तक पिछली 60 साल हिस्ट्री में इक़्तिदार को ऊपर नीचे करते रहते हैं, क्या ये लोग वाकई इतने कमज़ोर हो गए थे कि जब अगर ऐसा कोई मसला आया तो फिर इन्होंने जी वावेला शुरू कर दी कि ये हमारी शिकायत लगाने चले गए? मुझे इस मामले में जान नज़र नहीं आ रही। मैं आपसे ये थोड़ा देखिए, दो चीज़ें हैं, आपने बिल्कुल सही एक लिहाज से आइडेंटिफाई किया है इश्यू को। अगर हक्कानी को ये चाहते थे तो एक रवैया हो सकता था, और अगर नहीं चाहते तो एक और रवैया। देखिए, मैं आपको छोटी सी मिसाल दूं। एक पाकिस्तान का सफ़ीर न्यूयॉर्क में, शादीशुदा आदमी, एक मैरिड औरत के साथ उसकी कोई रिलेशनशिप थी, वो प्राइवेट मैटर, मगर उसको फिर मारने लग गया वो। उसने पुलिस को बुलाया, पुलिस आ गई, सब ने सोचा कि भाई सफ़ीर पुलिस फौरन उधर से डिप्लोमेटिक नोटिस आ गया उधर से यूनाइटेड स्टेट डिपार्टमेंट से कि इसको पर्सना नॉन ग्राटा, अब बताएं समझदारी सिंधी में जो नाकाबिले कबूल शख्सियत, निकालो इसको। उसने नहीं डिनाई किया कि वो ना कि औरत थी, कि उसने मारा, कि घर में मारा, कि औरत ने फ़ोन किया, पुलिस आई, उसने तो डिनाई नहीं किया। हम सब सोच रहे थे यार अब बेचारा, अब तो मारे गया, पकड़े गया, बच गया। सही। किसने बचाया? डिप्लोमेटिक इम्यूनिटी। नहीं, फौजियों ने बचाया, खुला बोलने नहीं, खुले की बात नहीं है। मैं खुला इसलिए नहीं बोलना चाहता कि वेस्टेड इंटरेस्ट नहीं, मैं देखिए मैं कह देता है ऐसा ही नहीं, मगर दे थॉट कि ये अच्छा एम्बेसडर है, ये ठीक रिप्रेजेंट करता है पाकिस्तान को। हालांकि ऐसा एम्बेसडर कैसे पाकिस्तान को ठीक रिप्रेजेंट कर सकता है, मगर उन्होंने कहा ये ठीक है। तो कहने के बाद गुनाहगार भी हो तो आपको बचा सकते हैं, बेगुनाह भी हो आपको मुलवस कर सकते हैं। तो हम इसलिए, हमें ये सब पता है, तो हम इसलिए नहीं कहते कि इसका बात सही है, इसका बात सही है, हम कहते हैं सबूत लाओ। सही बात। अब सबूत जब है ही नहीं तो मेरा ख्याल है कि हक्कानी इसमें मुलव्विस है, मेरा ख्याल है पर्सनली। मगर मैं पूरे गवर्नमेंट को तो नहीं जाके कह सकता कि इसको पकड़ लो, इसको पकड़ लो, इसको पकड़ लो, इसलिए कि मेरा ख्याल है। चले, इंटरेस्टिंग पॉइंट है। कथा कलाम एक माजरत ब्रेक लेता हूँ, ब्रेक के बाद फिर नाज़रीन प्रोग्राम टाइम हिकिड़ी शॉर्ट ब्रेक जो ब्रेक खां पोइ छाकाणि त हिलाली साहब एम्बेसडर बि रहिया आहिनि, त थोरो हिन सवाल खे एक्सटेंड कंदासीं। जॾहिं ही एम्बेसडर हुया त हिननि जी डायरेक्ट जेका ट्रैफिक हुई, ट्रैफिक ऑफ कम्युनिकेशन हुई, राब्ता जेके थींदा पाकिस्तान मां या जेके हुकुमनामा जारी थींदा उहे किथां थींदा? स्टे ट्यून्ड एंड कीप वॉचिंग आवर शो।